हेलो अस्सलाम वालेकुम प्यारा दोस्तों। आई होप अभी सब ठीक हूंदो, ख़ुशि हुजो पंहिंजे एवरी रिलेटिव सां। त सभ खां पहिरीं आउं चवंदो हलां त मुंहिंजे उन सिंधी भाइरनि खे ऐं उन मुंहिंजे भाउ ऐं भेण खे जेको ही वीडियो ॾिसे थो पियो, त दोस्तो प्लीज़ असांखे सपोर्ट कयो। अगरि अभी असांखे सपोर्ट कंदो त असीं अव्हांजी सपोर्ट कंदासीं। लाज़मी आहे अभी अगरि असांखे सपोर्ट कयो था त असांखे घुरिजे त अव्हांजे लाइ कुझु बेस्ट ऐं अहिड़ियूं सुठियूं शयूं आणियूं जेके अव्हांजे लाइ फ़ाइदेमंद थी सघनि। त सभिनी खां पहिरीं प्लीज़ 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 असांजे पेज खे या असांजे हिन चैनल खे सब्सक्राइब कंदो, ताकी असांजा मज़ीद वीडियोज़ जेके असीं अपलोड कंदा आहियूं उन्हनि जो नोटिफिकेशन तव्हां ताईं जल्द खां जल्द पहुचंदो रहे। त असीं अॻे जेको वीडियो हाणे अपलोड करण वारा आहियूं, अपलोड कंदासीं उन में भरपूर नॉलेज जेको अव्हांजे